जमायत इस्लाह अल मुस्लिमीन ऐं रूहानी तुलबा जमायत मलीर ज़ोन 2 तरफ़ां धणी परतू मूसा ॻोठ में हलफ़ बरदारी ऐं तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। मलीर ज़िले जी 21 ब्रांचिज़ जे 9 चूंडियल उहिदेदारनि खां ख़लीफ़ा इरशाद डोखिया ऐं मुनीर अहमद ताहिरी हलफ़ वरितो। तक़रीब में जमायत इस्लाह अल मुस्लिमीन सिंध जे ऑफिस सेक्रेटरी अनवर अली डाहिरी, रूहानी तुलबा जमात सिंध जे नायब सदर सैफ अल अमीन, जमायत उलमाए ताहिरिया जे मरकज़ी ऐं सूबाई उहिदेदारनि समेत ज़िले उहिदेदारनि ऐं मेंबरनि वॾी तइदाद में शिरकत कई। इन मौके ते ज़िले जनरल सेक्रेटरी मोहम्मद सईद चांडियो ऐं मोहम्मद हसनैन ताहिरी तरफ़ां कारकर्दगी रिपोर्ट पेश कई वई, जंहिंखे तमामु घणो साराहियो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे अलामा मौलाना ख़लीफ़ा मुनीर अहमद ताहिरी चयो त सॼण साईं जो पैगाम अमन ऐं मोहब्बत जो पैगाम आहे, जंहिंखे आलम इंसानियत ताईं पहुचाइणु चाहियूं था। जमायत इस्लाह अल मुस्लिमीन इंसानियत जी ख़िदमत ते यकीन रखे थी। तक़रीब में फ्री मेडिकल कैंप पिणु मुनक़िद कई वई, जॾहिं त आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो ओढायो वियो। उन मौके ते सॼण साईं जे ख़लीफ़े अब्दुर्रहमान चांडियो ताहिरी, ख़लीफ़े डॉक्टर मोहम्मद यूसुफ चन्ना ताहिरी, ख़लीफ़े मोहम्मद नासिर पठान ताहिरी, ख़लीफ़े अब्दुल करीम अलखानी ऐं सहाफ़िन पिणु वॾे तादाद में शिरकत कई। आख़िर में लंगर तक़सीम कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची